सिंध यूनिवर्सिटी के मुलाज़िमन की नुमाइंदा तंजीम सेवा के सर ते 22 ॾींहं भी मुतालबन की मनता लाइ रैली कढी यूनिवर्सिटी के इंतजामी ब्लॉक अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। उन मौके ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 22 ॾींहंनि खां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं। इंतजामिया मुतालबा तस्लीम करण लाइ संजीदा न आहे। लीव इनकेशमेंट असांजो हक़ आहे। यूनिवर्सिटी के कानून साज़ इदारे सिंडिकेट में मंजूर थियल आहे। यूनिवर्सिटी इंतजामिया फंडन की खोट ॼाणाए मुलाज़िमन के हक़नि ते लताड़ करे रही है। लीव इनकेशमेंट न मिली तो यूनिवर्सिटी में तालाबंदी करे इंतजामिया की रस्ता रोक कई वेंदी। कुल असां 22 ॾींहंनि खां एहतजाज कयूं पिया ऐं इंतज़ामिया अञा गैर संजीदा आहे ऐं इंतज़ामिया पाण सोचे पई त हिननि खे असां कीअं मायूस कयूं ऐं हिननि खे असां कीअं रोकियूं ऐं अटकलूं कनि पिया। मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे चई ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे चई असांजे माण्हुनि खे रोकनि पिया। 22 ॾींहंनि खां मुसलसल एहतियाज करे रहिया आहियूं। इंतज़ामिया पहिरीं ॾींहं वारी साॻी स्टेटमेंट अञा हुनजे कन ते का जुई कान थी चुरे ऐं लीव इनकेशमेंट असांजो बुनियादी हक़ आहे। जो वाइस चांसलर जंहिं लीव इनकेशमेंट जो पाण फ़ाइदो वरितो 8 सालनि खां वठी हू लीव इनकेशमेंट खणंदो अचे पियो ऐं हिन वक़्तु मुलाज़िमनि खे लीव इनकेशमेंट ॾियण खां इनकार करे पियो। लीव इनकेशमेंट जे लाइ असां हिते वेठा आहियूं। उहो ॾियण जे फंड्स जा बहाना इहा जाई बहाना आहिनि हिननि जा ऐं फंड्स जेकॾहिं कुर्सियुनि ते वेठा आहिनि उन्हनि जो अरेंजमेंट करिणो आहे उन्हनि खे फंड्स जो। मुलाज़िमन की नुमाइंदा तंजीम सेवा के अॻवाननि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी संदन चवणु आहे त मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाजी तहरीक खे अञा वधीक वसी कयो वेंदो। कैमरामैन फेरोज़ बलोच सां गॾु मीर मुर्तज़ा नोहाणी, सिंध टीवी न्यूज़, जामशोरो।